पीपी अखबार मौला बख्श चांड चयो आहे त गुजरांवाला वारे जलसे जी कामयाबी ते नवाज़ लीग बिलावल भुट्टो खे मुबारकबाद पेश करियां थो। गुज़िरियल ॾींहुं पीटीएम कामयाब जलसो करे हुकूमत ख़िलाफ़ तहरीक जो आगाज़ कयो आहे। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौला बख्श चांड चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपोज़िशन जे गॾु जमात थियण जो वॾो इंतज़ारु हो। अपोज़िशन जे कामयाब जलसे जूं हुकूमत जे समूरनि मुशीरनि ऐं वज़ीरनि खे मुबारकूं हुजनि। हुन अहिड़नि जलसनि जो हमेशह सुठो नतीजो निकिरंदो आहे। ही नाअहल हुकूमत गिलगित में धांधली जी वॾी साज़िश करे रही आहे, जंहिं जूं पॉलिसियूं सूबनि ख़िलाफ़ नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। मौला बख्श चांड चयो त ही सिंध जी वहदानियत ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। कराची में हिननि जा नाअहल नुमाइंदा जेको ॻाल्हाए रहिया आहिनि उहो अव्हां खे मज़ाहिया अदाकार लॻंदा। हुन चयो त जेकॾहिं महांगाई घटि न थी, हुक्मरानी तब्दील न थी त अवाम इस्लामाबाद जो रस्तो इख़्तियार कंदी, हुकूमत अवाम खे रोके न सघंदी। हुन चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जो अवाम ॿेटनि ते कब्ज़े वारो फ़ैसिलो कॾहिं बि क़बूल न कंदो।